अस्सलाम वालेकुम मुझे यूट्यूब जा साथियों में तमाम खुश बाश हूंदो। साथियों कुछ किताब कुछ नवा कहानी जा किताब कुछ पुराना कहानी जा किताब यकी नावेल ऐं ॿियनि किताब जो तारीफ़ ॾिनमि। असां वटि सिंधी कहाणी 90 ऐं 2000 जा 80 जे ॾहाके में ज़बरदस्त कहाणी लिखी वई, सुठी कहाणी लिखी वई जेका आलमी लेवल जी कहाणी, पर छा आहे त उन आलमी लेवल जी पज़ीराई हुनखे न मिलण जो सबबु इहो त उनखे पहचान वारो केरु कोन हुयो। न त असांजी जेका सिंधी कहाणी हुई उन वॾो मक़ामु हुयो, जंहिंमें असांजो अयास कादरी, जमाल अबड़ो, नसीम खरल, अली बाबा ऐं किथे कि शेख हयात जो कुझु कहाणियूं ऐं असांजो जेको आहे सो अख्तर हिंद ऐं ॿिया जेको असांजो तारे कुरेशी, माणिक, अहिड़ा घणा नाला घणा कहाणीकार जंहिं पंहिंजे असां कहाणियुनि में पंहिंजो नालो कमायो, जेकी सुठियूं कहाणियूं ॾिनियूं। अहमद जलील वॾो कहाणीकार, तंज़ो मज़ा पंहिंजे अंदाज़ सां, हलीम बिरोही जेको जमाल अबड़ो ऐं अहिड़ा खोड़ कहाणीकार जिन पंहिंजी कहाणी ज़रिए सिंधी अदब खे मान मथां कयो। हीअ असां अख्तर हिंद पुराणो कहाणीकार आहे, पर हीअ दरिया ख़ान शंभाणी नओं कहाणीकार आहे। अॻ में नावलेटनि जा 2 अची चुका आहिनि, उनजो तारीफ़ मां अॻ में ॾेई चुको आहियां, पर हीअ जेको आहे नओं कहाणी जो किताबु आहे हुनजो ताज़ो ई आयल आहे। ज़रूरी सम्झमि 2 किताब मूं लाइ 2 नवां मुंहिंजे लाइ, मां जेको आहे सो हाणे वरिता आहिनि। किताबनि जी तारीफ़ करण खां अॻ में वीडियो जो आगाज़ करण खां चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ऐं कमेंट्स कंदा त लख लाइक। हीअ कहाणी जो हिकु मजमूओ आहे मुंहिंजे साहिब जी धीउ दरिया ख़ान शंभाणी, जेको आहे सो ही कहाणीकार रहमतुल्लाह मायूठी आहे लफ़्ज़नि। दरिया ख़ान नालो ई अहिड़ो आहे जेको सिंध वासियुनि लाइ सदैव फ़ख़्रु ऐं मज़ामत जो अञाण रहियो आहे। दूर दरिया ख़ान खां वेंदी दरिया ख़ान शंभाणी ते दरिया ख़ान चोथों महर को यानी चोथों किताबु आहे। हिन खां 3 मार्का सर करे 100 बार थी चुका आहे। चौथे मार्क लाइ पक हथों संदसि कलम जी तलवार म्याण मां निकिती त वाजट वॼाए छॾींदी। दरिया ख़ान सिंध जो बरजस्तो कहाणीकार वक़्तु जेके कहाणियुनि जो मूंखे मुतासिर कनि था तिन में दरिया ख़ान, एहसास अबड़ो, बिल्कुलु मुजीब ओठो, कमाल जंबलाद न शामिल। संदसि कहाणी पढ़ी लॻंदो आहे सिंधी कहाणी जो सफ़र न फ़क़ति जारी आहे, पर कहाणी अञा घणो अॻिते वञिणो आहे। दरिया ख़ान कहाणी लिखण जा समूरा गुर ऐं अंदाज़ आहिनि। संदसि कहाणी बयान किन हवाला वारे अंदाज़ में लिखियलु आहिनि त सिधो सो मकान खां कहाणी शुरू करे कंहिं मकालमे ते ई इख़्तिताम थियूं कनि। हिन मजमूओ शामिल पेराडो कहाणी लिखी दरिया ख़ान मूंखे पहिरियों भेरो छिरकायो। निज ॻोठाणे मसइले ते वरी हिकिड़ी ख़तरनाक तरीन मौजूद लिखियल। हिन कहाणी जी ॿोली मंज़र निगारी हैरान कंदड़ आहे। साॻिए वक़्तु टाइटल कहाणी बि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुख़्तलिफ़ अंदाज़ में लिखियलु आहे। दुआ आहे त दरिया ख़ान जो आलमी अदब सफ़र जारी रहे, हू कहाणीअ जे हथ में हथ ॾेई तोड़ ताईं कहाणी सां नातो निभाए। कहाणी ऐं दरिया ख़ान ॿई हिक ॿिए जे सुञाणे हिक ॿिए जे हवाले थी पवनि। रहमतुल्लाह मायूठी जा लफ़्ज़ केतिरे क़दुरु सही आहिनि। पढ़ण खां पोइ वरी मां हिकिड़ी राय ॾींदो हलां त हाणे जीअं अप्रैल बीहंदो मुंहिंजा किताब पढ़ण शुरू थींदा, पोइ वरी उन्हनि ते खुली राय ॾिबो। हीअ इदारे जा फ़ोन नंबर 10 पंध आहिनि, घुराइणु चाहियो कॉल कयो, वठी घुराए सघो था। अधु क़ीमत ते मूंखे मिलियो, उमेद आहे तव्हांखे अधु क़ीमत ते ई मिलंदो, तो ॾाढी सुठे अंदाज़ आहे। हीअ असांजे कलीम बुट लिखियो आहे, कमर आफ्ताब पब्लिशर ऐं मुख़्तियार चंदो अख्तर हफ़ीज़ इन्हनि जेके आहिनि सो हीअ कहाणी जा टाइटल आहिनि जेके आहिनि सो तव्हां साम्हूं। बाक़ी पाण भाउ छा थो फरमाए पियो, छा थो चए, सो तव्हांजे जेको आहे सो कुझु लफ़्ज़ पढ़ी ॿुधंदा। मूं ही कहाणियूं वबा कोविड वारे वक़्त में लिखियूं, जिन जे लिखण जो मूंखे को बि इरादो न हो। नई किताब छपण लाइ बसि सोचियमि उहे सभु कहाणियूं गैर तो लिखिजी वियूं आहिनि, जिन खे लिखण लाइ मूं कॾहिं बि का शौरी कोशिशि न कई आहे, न कई। ऐं हुई किताब जेको मुंहिंजे मुबारक हथनि में आहे उमेद जे बरक़्स छपिजी वियो। सच त उहा आहे त मूं पंहिंजे ज़हन मां उहो ख़्यालु ई कढी छॾियो त मां को पंहिंजो चोथों किताब बि छपाईंदुसि, पर पंहिंजा कुला दोस्तनि ऐं दोस्तनि जे करे एतिरा त मज़बूत आहिनि जो हिन महल ताईं मूंखे को बि ॿार त न थकाए सघियो आहे, ॿार त न थकाए वरी न झुकाए। मुंहिंजे लिखण खे पसंदि कंदड़ केतिरनि दोस्तनि जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजो नओं किताबु मार्केट में अचे, जेके मुख़्तलिफ़ मौक़नि ते पंहिंजो उन ख़्वाहिश ज़ाहिर कंदा रहिया। अहिड़ी तरह मूंखे लाथाऊं मैदान में। दोस्ती ते दरिया ख़ान ते थोरो इख़्तिलाफ़ आहे त दोस्तनि ऐं यारनि ॾिस
पाण जेतिरो सुठो लिखी सघो लिखो, लिखण में तव्हांजो ॾांहुं भलो आहे, लिखंदा रहो। बाक़ी ईअं कोन्हे त दोस्तनि मूंखे मैदान में लाथो, सुठो कयो, दोस्त उत्साहींदा आहिनि, दोस्त उत्साह ॾींदा आहिनि, जेको सपोर्ट कंदा आहिनि, पर पंहिंजी महिनत कयो, सुठी कहाणी लिखंदड़ आहियो, सुठो ॾांहुं आहे तव्हांखे। ॿियो अख्तर हिन जे कहाणियुनि जो मजमू कंहिंखो ॻुझो कोन्हे, कंहिंखो लिखियलु कोन्हे, सुठो नालो सिंधी अदब जो। जाफ़र मेमन 2 लफ़्ज़ लिखिया आहिनि, तव्हांजा ॾांहुं पढ़ां थो पियो। अख्तर ईंदो 4 फ़रवरी 1968 में दादुले ते तारके मेहर जे हिकु ॻोठ रिंद पठान ख़ान रिंद जे घर में जनमु वरितो। हिन प्राइमरी तालीम पंहिंजे ॻोठ मुस्लिम प्राइमरी स्कूल में हासिलु कई। बिल्कुलु का शख़्सी माहौल खां मुतासिर खां पोइ 1970 शाइरी ॾांहुं रुख़ कयो वरी हिते कहाणी लिखणु शुरूआति कयईं। 1995 में हिन जे अदबी जे हिकिड़ी नई सिर्फ़ ड्रामे ॾांहुं रुख़ कयो ऐं अली बाबा समी बलोच फेसबुक ड्रामे सेखारण खां पोइ पहिरीं टेली प्ले पिड़े लिखियाईं, जंहिंखे समी बलोच प्रोड्यूस। इन खां पोइ हिन ड्रामे सीरीज़ ओड़ा बि लिखियाईं, जंहिंखां नवान मेदी प्रोड्यूस कयो। बाद में हिन टेली प्ले निबाह पिणु लिखियो, जंहिंखे बादल जमाली प्रोड्यूस कयो। अख्तर जे इन ड्रामनि खे टीवी ॾिसण पाण तमामु घणो साराहियो वियो। अख्तर जी महिनत जुस्तजू जाखोड़ जो सफ़र अञा बि जारी आहे, जेको खेसि हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजी मंज़िल ते पहुचाईंदो। साथियो, हीउ मुंहुं लिखियलु आहे न पुराणे टाइम जो, जेको आहे सो हीउ 1998 जो लिखियलु आहे ऐं ॿियो छापो हाणे आयो आहे, जेको हाणे ॾिसूं त कीअं। बाक़ी हिन में इदारे जो को बि ॾस पतो कोन्हे को, कीअं घुराए वेझे कंहिं शहर में मिली वञे त वठी सघो था। बाक़ी हीउ जेको आहे सो कहाणियूं जेके अख्तर रिंद जूं तव्हांजे साम्हूं आहिनि। पाण जे अख़र 2 लफ़्ज़ अथसि त मां हुनजो तव्हां ॾाढो कोट कंदुसि। अदब या माउल हक़ीक़त पसंदि ज़िक्र करे वियो आहे, जहाँ ज़िंदगी नवर करणु इंसान जे फ़ाइदे लाइ न सिर्फ़ु मंज़म करण जो क़ुवत हूंदी आहे। मां यकीन इन शइ जो तज़किरो करण रहियो आहियां, जंहिंखे असीं सोशलिस्ट हक़ीक़त पसंदि चवंदा आहियूं। उन में नवाण आहे त उहो हिकु आलमी नक़्ते नज़र जो इज़हार करे थो, जेका त न त ज्ञान ध्यान या चिला कढण ईमान ते रखे थी, न हक़ीक़त खां भाॼ खाए थी, पर उहो इंसान ज़ात जी तरक़ी लाइ जदोजहद कनि, उन्हनि खे उहो सम्झण जी मदद ॾियनि जिन जी करोड़ इंसान हमायतनि कनि था, उन्हनि जी जदोजहद जी राह रोशन कनि था। अली बाबा जेको आहे सो लिखिया आहिनि। हीउ जेको आहे सो कहाणी शुरू थिए थी, एतिरो ई बसि आहे, वधीक कोन्हे लिखियलु। अली बाबा जा इहे लफ़्ज़ बचा, बाक़ी किताब शुरू थिए थो पियो, जेको आहे सो मुहाग अली बाबा लाइ। अली बाबा पाण वॾो नालो पंहिंजो पंहिंजे तरफ़ां कोन्हे को। सो साथियो, हीउ किताब कहाणी जा मजमूआ नवां, हीउ छो त अॻ में मूं वरितो कोन, हाणे वरिता। हीउ नओं कहाणीकार, नवां किताब वठणु चाहियो, पढ़णु चाहियो, तव्हांखे मार्केट में आराम सां मिली थो वञे, पिया आहिनि। वधीक न त राजा राणा हो। वेंदे वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब कंदा त तव्हांजा लख लाइ।